الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم. قل إن تطيعوا الله والرسول فإن الله لا يحب الكافرين. إن الله اصطفى آدم ونوحا وآل إبراهيم وآل عمران على العالمين ذرية بعضها من بعض والله سميع عليم. إذ قالت امرأة رب إني نذرت لك ما في بطني محررا فتقبل مني إنك أنت السميع العليم. صدق الله العظيم. صدق اللہ العظیم. سبحان اللہ. اعوذ باللہ من الشیطان الرجیم. بسم اللہ الرحمن الرحیم. شروع اللہ जे नाले सां हुन पाक परवरदिगार जे नाले सां जेको घणो महिरबान ऐं निहायत रहम फरमाइण वारो आहे. मूंखे ॾिसंदड़नि तमामु नाज़रीन खे, हिते मौजूदु तमामु हाज़रीन खे महविश कुरैशी जे तरफ़ां अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. अल्हम्दुलिल्लाह ट्रांसमिशन जो आगाज़ थी चुको आहे. अल्हम्दुलिल्लाह हिकु ॿियो रोज़ो तव्हांजो या असांजो गॾिजी गुज़री रहियो आहे. ही रोज़े अॼोके रोज़े जा आख़िरी पहर ताईं असां तव्हां सां गॾु हूंदासीं इंशा अल्लाह. चोथों रमज़ानुल मुबारक आहे. चौथे खां पंजे रमज़ानुल मुबारक जी तरफ़ सफ़र तव्हां सां गॾु इंशा अल्लाह अॼोके ॾींहुं गुज़रंदो. रमज़ान बरकतुनि जो, रहमतुनि जो महीनो. रमज़ान करीम महीने अचण खां पहिरीं उन जी तयारियूं शुरू थी वञनि. रमज़ान करीम अक्सर घरनि में बि इहो थींदो हूंदो त जॾहिं रमज़ान मुबारक ख़तम बि थी वेंदो आहे, महीनो ख़तम बि थी वेंदो आहे, हीउ महीनो, त उन खां पोइ बि ईअं लॻंदो आहे त अञा वो अहसासु बाक़ी आहे. ऐं हाणे त छो त इहा निशानी पहिरीं बि ॾिनी वई हुई त वक़्तु जल्दी गुज़रंदो, सो हाणे उहो वक़्तु जीअं जल्दी गुज़री रहियो आहे त ईअं लॻे थो त अञा हाणे त हीउ महीनो आयो हो ऐं वरी हिन महीने में ख़ुशी पंहिंजी आहे, पर निशानियुनि जी निशानगही पंहिंजी आहे. अल्हम्दुलिल्लाह हिकु ॿियो ॾींहुं तव्हांखे मूंखे नसीबु थियो आहे. हिकु ॿिए ॾींहं में अल्हम्दुलिल्लाह तव्हां ऐं मां इबादत गुज़ीर रहिया आहियूं. अल्हम्दुलिल्लाह असांखे हीउ मौक़ो मिलियो आहे त असां हीउ रोज़ो रखी सघूं. असांखे मौक़ो मिलियो आहे त हिन रोज़े में हर वक़्तु हर लम्हो, उलमा कराम जो चवणु आहे त रोज़े जे हालत में
हर वक़्तु हर लम्हो तव्हां ते रहमत वरसी रही आहे, तव्हां ते बरकत वसी रही आहे। कुझु उलमा कराम जो इहो बि बिलीव आहे त जॾहिं तव्हां इबादत कयो था, इबादत जो त सवाबु तव्हांखे बेशक मिली रहियो आहे। जेके बि तव्हां इबादतूं रोज़े जी हालत में तव्हां कयो था, हूअ बि इबादत जो सवाबु आहे। पर स्पेसिफिकली रमज़ान मुबारक जो महीनो, रोज़े जी हालत, उहो त तव्हांखे इबादत जो सवाबु मिली रहियो आहे। पर इंसानु आहे, अखि बि केॾी महिल लॻी वेंदी आहे। सो जॾहिं उहा अखि लॻे थी त उन सुम्हण जे बि हर पल जो सवाबु तव्हांखे अल्हम्दुलिल्लाह मिली रहियो आहे। सुभान अल्लाह। उन महीने में असां आहियूं अल्हम्दुलिल्लाह। इबादत जी जॾहिं ॻाल्हि थिए थी, इन में को शक नाहे त रोज़ा नमाज़ूं मुसलमाननि ते फ़र्ज़ कयूं वियूं। नंबर में इलाही वधीक हुयूं। इहो हिकु पूरो सिलसिलो आहे। इंशा अल्लाह ज़िंदगी इजाज़त ॾिनी त उन ते बि ज़रूरु ॻाल्हाइबो। सो उन सिलसिले खां पोइ ही जेके 5 वक़्त नमाज़ असां ते फ़र्ज़ कयूं वियूं, रोज़ा असां ते फ़र्ज़ कया विया, इहा बिल्कुलु हिकु इबादत आहे। पर हिकु ॿी इबादत जंहिं ते ॻाल्हाइणु हिन वक़्तु ॾाढो ज़रूरी आहे। हिकु ॿी इबादत जेका करण इलाही ज़रूरी आहे, ख़िदमत ख़ल्क़, जंहिं ते मुंहिंजे दीन गौर फ़िक्र करायो आहे, जंहिं ते मुंहिंजे दीन जॻह जॻह ते फ़रमायो आहे, जंहिं ते हर लम्हे हर क़दम ते सेखारियो वियो आहे। किथे पढ़ण लाइ मिलियो, किथे ॿुधण लाइ मिलियो त सजदा करे बि तव्हां ख़ुदा ताला खे हासिलु कंदा आहियो, उम्रा हज करे बि तव्हां ख़ुदा ताला खे हासिलु कंदा आहियो, नमाज़ूं रोज़ा रखी बि तव्हां ख़ुदा ताला खे हासिलु कंदा आहियो। पर जॾहिं कंहिं परेशान हाल जी तव्हां मदद कंदा आहियो त ख़ुदा ताला जो कुर्ब हासिलु कंदा आहियो। सुभान अल्लाह। सो अॼु इंशा अल्लाह ख़िदमत ख़ल्क़ ते ॻाल्हाइबो। जॾहिं ख़िदमत ख़ल्क़ जी ॻाल्हि थिए थी, स्पेशली हिन रमज़ान मुबारक में, ही प्रैक्टिसिस अल्हम्दुलिल्लाह तव्हां ई मां पाकिस्तान में रहूं था, असांखे नज़र अचनि थियूं, ॿियनि मुस्लिम ममालिक में बि आहिनि, पर स्पेसिफिकली लिविंग इन पाकिस्तान असांखे हीअ प्रैक्टिसिस नज़र ईंदियूं आहिनि। सहरो, अफ़्तार, दस्तरख़ान लॻाइणु, काफ़ी ऑर्गेनाइज़ेशन्स, काफ़ी माण्हू इंडिविजुअली, खोड़ कुझु थी रहियो हूंदो आहे। खोड़ सारियुनि जॻहुनि ते, खोड़ सारा जॾहिं तव्हां डिफरेंट माण्हुनि खे ॾिसो था, असां हिते स्पेसिफिकली इस्लाम जी ॻाल्हि कयूं था, पर ॿियनि मज़हब में बि जॾहिं तव्हां ॾिसो था त जेको बुखायल आहे उनखे मानी खाराइणु, जेको ज़रूरतमंद आहे उनजी ज़रूरत पूरी करणु, इहा हिकु प्रैक्टिस आहे जेका हर इंसान जी इंसानियत जी हिकु प्रैक्टिस आहे। पर वरी जॾहिं दीन जी ॻाल्हि अचे थी, दीन कीअं ख़िदमत ख़ल्क़ सेखारे थो। दीन सिर्फ़ बुखे जे, जेको बुखायल आहे, जंहिंजे पेट में बुख आहे, उनजो पेट भरण खे ख़िदमत ख़ल्क़ नथो चए। बेशक त इहो हिकु सुठो अमल आहे, बट सही ख़िदमत ख़ल्क़ उहा आहे त जॾहिं तव्हां उन शख़्स खे सही राह ते वठी, अल्लाह जी राह ते वठी अचो। हीअ जेका ज़िंदगी तव्हां ऐं मां गुज़ारे रहिया आहियूं, हीअ त कुझु वक़्त जी आहे। ख़बर न आहे इंसानु छो ग़फ़लत में आहे, इहो सम्झी नथो सघे त हीअ ज़िंदगी कुझु वक़्त जी आहे। उहा ज़िंदगी जेका तवील आहे, उन जे लाइ तयारी न आहे। सो ख़िदमत ख़ल्क़ उन जी तयारी करणु, इन ते ॻाल्हाइणु ॾाढो ज़रूरी आहे। इंशा अल्लाह ट्रांसमिशन में मौक़ो मिलियो त खोड़ सारे हिननि ॻाल्हियुनि ते डिस्कशन रहंदी, वक़्तन फ़वक़्तन इन ते ॻाल्हाइबो। हदीस मुबारक जी रोशनी में क़ुरान पाक करीम में छा हुकुम आहे, इंशा अल्लाह उन जे बारे में बि ॻाल्हाइबो। जल्दी जल्दी ट्रांसमिशन खे अॻियां वधाईंदे ॿिया साथी बि मुंहिंजा मौजूदु आहिनि। ट्रांसमिशन जो आगाज़ तिलावत क़ुरान पाक सां कई हुई। मुंहिंजे प्यारे नंढड़े भाउ असां सां गॾु जीअं हर रोज़ असांजी ट्रांसमिशन जो आगाज़ कंदा आहिनि, हाफ़िज़ मोहम्मद बिलावल सुल्तान मुग़ल साहब, उन्हनि जी आवाज़ सां ट्रांसमिशन जो आगाज़ थियो। ट्रांसमिशन में हिकु ॿियो साथी करशी जामे शीरी बि आहे। करशी जामे शीरी जेको रौनक रमज़ान में रौनकूं रमज़ान जो वधाए थो, जेको ख़ालिस आहे, 100% प्योर अर्कियात सां ठहियलु आहे, जंहिंमें पाणी जो को कतरो इस्तेमालु कोन थियलु आहे। इलायची फ्लेवर ऐं करशी जामे शीरी जो गुलाब फ्लेवर इलाही ज़बरदस्त आहे। सहरो इफ़्तार में करशी जामे शीरी खे इस्तेमालु कयो ताकी तव्हांजी सहरो इफ़्तार बि बिल्कुलु उअं ई ख़ालिस थी वञे जीअं करशी जामे शीरी ख़ालिस आहे। इन सां गॾोगॾु ट्रांसमिशन जो हिकु ॿियो हिसो सलाम रमज़ान किचन,
हिकु ॿियो हिसो सलाम रमज़ान किचन, उन जी तरफ़ मां वञी रही आहियां. अगेन हिकु ॾाढो इम्पॉर्टेंट हिसो मुंहिंजी ट्रांसमिशन जो, हिकु ॾाढो ज़बरदस्त हिसो मुंहिंजी ट्रांसमिशन जो, जंहिंजी तरफ़ मां वञणु चाहियां थी. फैसल असां सां गॾु आहिनि. अस्सलाम वालेकुम फैसल, छा हाल आहे, कीअं आहियो, ठीकु आहियो? चौथो रोज़ो मुबारक. अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक. हाँ जी फैसल, छा थी रहियो आहे अॼु किचन में? अॼु किचन में हिकु त असां ठाहियूं पिया क्वीन मॉकटेल, जेका आहे जामी शीरी जी रेसिपी आहे. ड्रिंक आहे तमामु बहितरीनु क़िस्म जी ही ठहंदी. ऐं हुन सां गॾु असां ठाहींदासीं तलो कुकिंग ऑयल में पकोड़ा. पकोड़ा ठही रहिया आहिनि? अच्छा, बेसिक पकोड़ा? बेसिक पकोड़ा जीअं सिंपल ठाहींदा आहिनि न, उहे ठाहियूं पिया. त हीअ असां ठाहींदासीं तलो कुकिंग ऑयल में. हिते मां तलो कुकिंग ऑयल गरम करण जे लाइ रखी छॾियो आहे. सही. बहितरीनु कुकिंग ऑयल आहे. विटामिन ए, ई, डी का भरपूर, लो कोलेस्ट्रॉल आहे, ओमेगा 3 ऐं 6 मौजूदु आहे. चवंदा आहिनि अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ. त हर चौथो रोज़ो आहे. चौथो. अच्छा जी. त ही असांजो ऑयल गरम थिए पियो ऐं जेसि ताईं असां ड्रिंक ठाही था वठूं. ओके ठीकु आहे. त जेसि ताईं ऑयल गरम थिए, इहो हिकु सुठो आई गेस स्मार्ट डिसीजन आहे. त वक़्तु जो जेको आहे वक़्तु जो सही इस्तेमालु कजे. बिल्कुलु. त हिते असां खणंदासीं हिकिड़ो अॼु वॾे साइज़ जो ग्लास खणूं पिया ताकि ड्रिंक सुठी मॉकटेल ठही रहियो आहे. त हिन में असां छा विझंदासीं जी? ऑरेंज जूस. ठीकु आहे. अगरि ऑरेंज न आहे त पाइनएप्पल, जेको तव्हांखे सुठो लॻे. ऑरेंज जूस पैकेट वारो जूस. पैकेट वारो. ओके इहो विझंदासीं. सॉरी हिते थोरो टिशू खणा जी. हे खणी ऐं हिन में असां विझंदासीं लेमन जूस. लेमन जूस बसि 1 टेबल स्पून जेतिरो तव्हांखे विझिणो आहे. ॾाढी मज़ेदार हीअ ड्रिंक ठहंदी आहे. अफ़्तारी खां पहिरीं ठाहे रखी छॾो. त 1 टेबल स्पून हिन में लेमन जूस. अच्छा, ही ठाहे रखी सघूं था? हा हे त ठाहे रखी सघो था. लेकिन में वाइट सोडा जेका असां विझंदासीं न, मां बेसिकली उन जी तरफ़ ॾिसां, उहे असां लास्ट में विझंदासीं. तव्हां सिर्फ़ु हे ड्रिंक ठाहींदो. 3 शयूं हिन में वेंदियूं: ऑरेंज जूस, लेमन जूस ऐं हिन सां गॾु विझंदासीं करशी जामे शीरी जा 4 टेबल स्पून जी, जेको लाइफ रिफ्रेशिंग आहे, ज़बरदस्त. उन जा 4 टेबल स्पून गुलाब फ्लेवर जा वञी रहिया आहिनि. बिल्कुलु ठीकु आहे. हिनखे मिक्स कंदासीं. ज़बरदस्त करे रहियो आहे. अच्छा, नॉर्मली काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि कि नॉर्मल शरबत बि हूंदा आहिनि न, उनमें डिफरेंट फ्लेवर्स जा मिक्स करे. फ्लेवर जा मिक्स मां बि कंदो आहियां ईअं, हा न, मतिलबु ड्रिंक्स बि 4-5 क़िस्म जूं मिक्स करे छॾियो. हा. अच्छा, करे सोडा ड्रिंक्स खे ट्राई कयो आहे? इलाही. उहोई त चवां, 3-4 सभु कंदो आहियां. अच्छा, न मां शरबतनि में बि कंदी आहियां. डिफरेंट फ्लेवर्स हूंदा आहिनि, सभु गॾु करे छॾियो. हा. ऐं उन खां पोइ उन में लेमन विझो. ऐं हू पाउडर वारो जेको शरबत जेको असां ड्रिंक ठाहींदा आहियूं, नालो नथा वठी सघूं, हुन जा बि 3-4 फ्लेवर्स आहिनि. त उहो बि तव्हां मिक्स करे सघो था. मिक्स करे ज़बरदस्त फ्लेवर ईंदो आहे. जीअं ग्लास में तव्हांखे ठाहिणो हुजे न, हुनमें सोडा विधी हसबे ज़ोर, जीअं हाफ ग्लास. ठीकु आहे. जॾहिं तव्हांखे पीअणी आहे, हुनजे बाद हिन में तव्हां हे ड्रिंक जेका असां ठाही रखियल आहे, इहा ऐड करे छॾंदासीं. मूंखे लॻे थो हीअ किरंदी त टिशू हेठि रखी छॾां. ग्लास जो शेप अहिड़ो आहे. हा. ठीकु आहे. सो नो शुगर, नथिंग. न, छाकाणि त हिन जो पंहिंजो ई हिन में शुगर वग़ैरह हर शइ मिठास हिन जी पंहिंजी आहे. यस, ओके. हे 2 गिलास ठहंदा जेतिरी क्वांटिटी में मां ठाहियो. हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, डिपेंड करे थो तव्हांजे मूड जे मथां कि तव्हां केतिरो हिनखे यूज़ करणु चाहियो था. ठीकु आहे. केतिरी क्वांटिटी में. चलो जी, ज़बरदस्ती जी. क्वीन मॉकटेल करशी जामे शीरी जी, जेका करशी जामे शीरी जेको लाइफ रिफ्रेशिंग आहे, उन जी रेसिपी असांजी रेडी थी चुकी आहे. देन हाणे असां ठाहींदासीं पकोड़ा. ठही रहिया आहिनि. हिते असांजो तलो कुकिंग ऑयल गरम थिए पियो ऐं हिन में असां नॉर्मल जीअं बेसण खयो 2 कप जेतिरो, 1.5 खां 2 कप. हुन में मिठी सोडा या बेकिंग सोडा तव्हां 2 पिंच विझंदो. ठीकु आहे. हुन जे बाद हिनखे तव्हां 15 मिनट राइज़िंग लाइ छॾंदो ताकी हिन में ख़मीर ठही वञे. ख़मीर ठहंदो त हुन में सुठो थींदो. ऐं 1 ॻंढ बसर जी नॉर्मल कटिंग थियल आहे, 1 अदद साओ मिर्चा ऐं सावा धाणा थोरा सा 2 खां 3 टेबल स्पून. फैसल, हे नॉर्मली जेका हुन जी कंसिस्टेंसी हूंदी आहे, उहा एतिरी हूंदी आहे? एतिरी, छाकाणि त कोटिंग थी वेंदी न. अदरवाइज़ अगरि असां हिनखे पतलो करी वरितो त ही पोइ फैलिजी वेंदा पकोड़ा. जेको नॉर्मली बढ़िया, उन्हनि जो टेस्ट पंहिंजो हूंदो आहे. फैसल, उन्हनि जो टेस्ट पंहिंजो हूंदो आहे. हिनखे मिक्स कयो. अछो ज़ीरो 1 चांहि जो चमचो, साबित धाणा 1 चांहि जो चमचो, कुटियल ॻाढ़ा मिर्च 1/2 चांहि जो चमचो, पिठल ॻाढ़ा मिर्च 1 चांहि जे चमचे खां थोड़ा घटि फॉर टेस्ट, 1/2 चांहि जो चमचो हल्दी पाउडर, हेड हल्दी में विझी रहिया आहियो? ओके. ऐं सॉल्ट हिन में लूणु वेंदो 1/2 चांहि जो चमचो ऐं चाट मसालो 1 चांहि जो चमचो. थोरो बचाए रखां पियो मथां खां पोइ जॾहिं फ्राई थींदा त पोइ बसि हिनखे मिक्स कंदासीं. तलो कुकिंग ऑयल असांजो गरम थिए पियो. सही. ऐं हिन सां गॾु पोइ तव्हां मेज़बान चांहि ठाहींदो
बेशक बेशक ऐं हिन वक़्तु असां छो त रमज़ान मुबारक जे महीने में आहियूं बट अदरवाइज़ बि पकौड़ा ऐं चांहि जो कॉम्बिनेशन एवरग्रीन आहे एवरग्रीन आहे न उहो कॾहिं पुराणो नथो थी सघे ख़ासि कर बारिशुनि में बारिशनि जे मौसम में हींअर थोरो सो रमज़ान खां पहिरीं बि झटको लॻो हुओ कराची में बारिश लॻो हाणे चइनि पिया वरी ॿुधण में आयो आहे कि ही कमिंग वीक में वरी हिकिड़ो आहे सिस्टम वरी थींदो अच्छा ही कुझु करे रहिया आहिनि फैसिलिटी छा अच्छा करे ही रहिया मां तलो कुकिंग ऑयल गरम कयो ठीकु आहे ऐं हिन खे नंढा नंढा पीसिस करे हीअं टेबल स्पून सां विझो या हथ सां विझो ठीकु आहे बिफोर दैट जेको तव्हां ऑयल चेक कयो आहे मां चाहियां थी उहा असांजे नाज़रीन खे ख़बर पए ऑयल चेक करण जो छा हूंदो आहे कि टेम्परेचर हिन जो चेक करण लाइ थोरो सो हिन में पीस विझंदो अगरि मथे अची वियो फ्लोटिंग करे पियो यानी मथे तेरे पियो त हुन मतिलबु आहे तव्हांजो अगरि पकोड़ो हेठि वेही रहियो या का बि शइ तव्हां फ्राए कयो पिया न हेठि वञी वेही रहंदी आहे त टेम्परेचर सही न हूंदो आहे ठीकु आहे बिल्कुलु टेम्परेचर काई बि तव्हां ब्रोस्ट ठाहे पिया का बि शइ फ्राए कयो पिया फिश फ्राए कयो पिया हिकिड़ो पीस मसाले जो कंहिं शइ जो विझी ॾिसंदा कि जॾहिं हू मथे अची वञे न फौरन त तेल तयारु आहे अगरि हेठि वेही रहे त तेल तयारु न आहे ठीकु आहे एंड अगेन हिकु ॿी ट्रिक त तव्हां हथु रखी बि तव्हां टेम्परेचर जेको तव्हांखां बर्दाश्त थी सघे हा बर्दाश्त थी सघे लेकिन धुओं न निकिरे हुन मां सही आहे कुकिंग बेसण जो बि कोई कुकिंग टाइम हूंदो आहे फैसल बेसण जो कुकिंग टाइम हूंदो आहे तक़रीबन 15 मिनट 12 खां 15 मिनट पकोड़नि जो और मीडियम टेम्परेचर ते अगरि तेज़ ते कंदो अंदरां कचो मथां ब्राउन हा बिल्कुलु बिकॉज छो त अगरि वॾियूं फैमिलीज़ आहिनि त खोड़ सारा पकोड़ा ठहंदा आहिनि ऐं 12-15 मिंट अगरि असां हिकिड़े हा उनखे ॾिना त पोइ ज़ाहिर आहे टाइम कंज़्यूमिंग इलाही आहे तॾहिं मुंहिंजे ख़्याल में घरनि में एतिरो थिक बेसण कोन ठहंदो आहे हा अच्छा हुनजो बि हिकु तरीक़ो ॿुधाए छॾियां अगरि तव्हांखे जीअं घर में दावत आहे या वधीक महिमान अचनि पिया पकोड़ा वधीक ठाहिणा आहिनि इफ्तार पार्टी वग़ैरह में त तव्हां पकोड़नि खे हाफ डन करे छॾो जीअं फ्राए कयो न 6 मिंट 5 मिंट फ्राए करे कलर थींदो चेंज थियो कढी रखी छॾो ठीकु आहे कढी रखी छॾियो जॾहिं तव्हांखे वरी जॾहिं इफ्तारी जो टाइम वेझो अचे पियो त टाइम बचाइण लाइ बसि जल्दी जल्दी गरम तेल में विझंदा वेंदा आहियूं कढंदा वेंदा आहियूं क्रिस्पी थी वेंदा आहिनि ज़बरदस्त थी वेंदा आहिनि रेस्टोरेंट्स में ईअं कंदा आहिनि सभु बिल्कुलु ऐं मूं ॿुधो त शायदि पकौड़नि खे पूरी तरीक़े से फ्राए करण जो तरीक़ो बि इहो ई आहे सो तव्हां हुनखे 2 दफ़ा उन्हनि खे तव्हां पहिरीं हीट ॾियो उन खां पोइ कढो ऐं देन वराए सां फ्राए कयो त उहो जेको हिकु अंदरां कचोपन हूंदो आहे बेसण जो उहो फील ख़तमु थी थो असांजे सिंध में जीअं मां वेंदो आहियां अक्सर काफ़ी एरियाज़ में ॾिठो आहे हुते पकोड़नि जी शॉप्स ते त उन्हनि जा पकोड़ा फ्राए थियल हूंदा आहिनि फ्राए थियल हूंदा आहिनि मां पुछियो कि तव्हां एतिरो फ्राए करे रखियल आहिनि चए पियो हीअ फुल फ्राए न आहिनि ऐं हुनखे वरी वॾे साइज़ जा पकोड़ा ठाहींदा आहिनि हेॾा उनजा पीसिस करे रखियल हूंदा आहिनि त उहो पोइ जॾहिं उनखे फ्राए कंदा आहिनि त अंदरि ताईं फ्राए थी वेंदा आहिनि हीअ इंटीरियर सिंध में काफ़ी शयूं आहिनि अच्छा ठीकु आहे सही त ज़बरदस्त क़िस्म जा पकौड़ा तलो कुकिंग ऑयल में ठही रहिया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु मां चाहियां थी त हिकु ॿिया साथी असांजी ट्रांसमिशन में असां सां जुड़ियल आहिनि उन्हनि जी तरफ़ वञणु चाहियां थी इमदाद अली सैफ़ी साहब आहिनि जेके असां सां गॾु आहिनि मां चाहियां थी ट्रांसमिशन जे हिन हिसे में उन्हनि जो आवाज़ु शामिलु थिए जी बिस्मिल्लाह रहमान रहीम हे जग जो पालण हार मौला तू आहीं खालिक खलकण हार मौला तू आहीं खालिक खलकण हार मौला तू आहीं अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह ही बनियो बारा शजर सब तो जाथे तू मडी मालिक धणी धण तो जाथे ही बनियो बारा शजर सब तो जाथे तू मडी मालिक धणी धण तो जाथे होॾे हजो दातार मौला तू आहीं खालिक खलकण हार मौला तू आहीं खालिक खलकण हार मौला तू आहीं खूबसूरत जो ॾिसण में आयो आ छा त तो इंसान खे रब ठाहियो आ खूबसूरत जो ॾिसण में आयो आ छा त तो इंसान खे रब ठाहियो आ ओ सोणो तख़लीकार मौला तू आहीं खालिक खलकण हार मौला तू आहीं अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह
اللہ 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 او جگ جو پالن ہار مولا تو آہیں خالق خلقن ہار مولا تو آہیں ہی نظارہ سب سٹھا پرور آہن چے نوازن دل نشی منظر آہن ہی نظارہ سب سٹھا پرور آہن چے نوازن دل نشی منظر آہن او جوڑی دڑ جن سار مولا تو آہیں جوڑی دڑ جن سار مولا تو آہیں خالق خلقن ہار مولا تو آہیں خالق خلقن ہار مولا تو آہیں سبحان اللہ ماشاء اللہ. اچھا جی چھا تھی رہو ہے बस पकोड़ा फ्राई थी विया जेसिताईं नाथ हली पिया असांजा पकोड़ा फ्राई थी विया ऐं पकोड़ा हितां खां तव्हांखे गोल लॻनि पिया लेकिन हिन में असां बेकिंग सोडा मिलायल आहे या मिठी सोडा त ही फुलियल त लॻनि पिया लेकिन जॾहिं तव्हां हिनखे कटिंग कंदव न तोड़ंदव त स्पंजी हूंदा अंदरां खां सफ़ा सॉफ्ट हूंदा स्पंज वांगुरु. सो ईअं बिल्कुलु बि न आहे त ही जंहिं तरीक़े सां मूंखे फील थी रहियो आहे मां फैसल खे चई break में यार ही थो हे मूंखे सम्झ में न पिया अचनि पकौड़ा त फैसल वॉज लाइक कि अंदरां खां ही पूरा पचियल आहिनि बिल्कुलु सॉफ्ट हूंदा. आख़िर में चाट मसालो बस ही रेडी थी वियो. चटणी सां या जंहिं ही शइ सां तव्हांखे खाइणु चाहियो. ज़बरदस्त ज़बरदस्त. ठीकु आहे जी असांजूं ॿई रेसिपीज़ रेडी थी वियूं आहिनि बिल्कुलु. क्वीन मॉकटेल कड़शी जामे शीरी जी ऐं उन सां गॾोगॾु असांजा वेजिटेबल पकौड़ा जेके वेजिटेबल ही आहिनि अगरि त ॾिठो वञे त नॉर्मल पकौड़ा तलो कुकिंग ऑयल में. ठीकु आहे जी जल्दी सां ब्रेक जी तरफ़ असांखे वञिणो आहे ऐं इन सां गॾोगॾु असां पंहिंजे नाज़रीन खे इहो बि ॿुधाईंदा हलूं त टपाल मेज़बान प्रीमियम डस्ट ॾाढी ज़बरदस्त चांहि जेका आई एम श्योर त हिन वक़्तु हर घर में उहो ई सजियल हूंदी जीअं असांजे सेट ते सजियल आहे बिकॉज़ चांहि खां बिना त अधूरो आहे न. थैंक यू सो मच फैसल ज़बरदस्त रेसिपीज़ असांजे ट्रांसमिशन में ठाहिण जे लाइ. ब्रेक जी तरफ़ हलूं था इंशाल्लाह वापसि जी ट्रांसमिशन ईअं जारी आहे. खोड़ सारो कुझु आहे जेको ट्रांसमिशन में अॼु शामिल करिणो आहे. वक़्तु आहे ब्रेक जो. तव्हां सां मुलाक़ात कयूं था कुझु ई देरि में सलाम रमज़ान में. सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी जे साम्हूं हाज़िर. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह ख़ूबसूरत ट्रांसमिशन हली रही आहे. ही ख़ूबसूरत सफ़र ज़िक्र जो ही ख़ूबसूरत सफ़र रहमतूं हासिल करण जो बरकतूं हासिल करण जो मग़फ़िरत हासिल करण जो निजात हासिल करण जो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह गुज़री रहियो आहे. असां गॾु कुझु ॿिया साथी जुड़िया आहिनि उन्हनि जे तारुफ़ जी तरफ़ हलंदासीं. हिन वक़्तु सां गॾु डॉक्टर रहमतुल्लाह अहसन साहब सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि. पाण स्कॉलर आहिनि. वॾी महिरबानी रहमतुल्लाह साहब तव्हांजी असांजी ट्रांसमिशन में शामिलु थियण जी ऐं वक़्तु कढण जी वॾी महिरबानी तव्हांजी. इन सां गॾोगॾु हिते ॿ ॿिया साथी आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे. असां सां गॾु मोहम्मद उमर ख़लीली साहबनि जिन असांखे जॉइन कयो आहे. गॾोगॾु मोहम्मद ज़ीशान कादरी साहबनि जिन असांखे जॉइन कयो आहे. ॻाल्हि रहमतुल्लाह साहब ॻाल्हि हली रही आहे ख़िदमत ख़ल्क़ जी. रमज़ान मुबारक जो महीनो आहे. अल्हम्दुलिल्लाह रोज़े जी हालत में आहियूं माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह. मां चाहियां थी त ख़िदमत ख़ल्क़ जो सही रूप पंहिंजे नाज़रीन खे तव्हांजे लफ़्ज़नि में असां सेखारे सघूं असां सिखी सघूं. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाह तबारक व तआला जेका पूरी काइनात तख़लीक़ कई उन काइनात तख़लीक़ करण खां पोइ अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में उनजो पर्पज़ ऐं मक़सदु वाज़े अंदाज़ में बयानु करे छॾियो त वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून. यानी जिन्हनि ऐं इंसाननि जी तख़लीक़ जो सबबु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त उहे अल्लाह तबारक व तआला जी इबादत ऐं बंदगी कनि. ऐं जेकॾहिं असां इबादतुनि खे ॾिसंदासीं त इबादतूं ॿिनि क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि. हिकिड़ी इबादत उहा हूंदी आहे जेका अल्लाह तबारक व तआला जे अहकामात ते अमल करणु. मिसाल तौर ते नमाज़ पढ़णु रोज़ो रखणु ज़कात अदा करणु हज करणु. इहे उहे इबादतूं आहिनि जिन जो डायरेक्ट अल्लाह तबारक व तआला सां तालुक़ु आहे. ऐं ॿियो उहे इबादतूं आहिनि जिन जे मुतालिक़ अल्लाह तबारक व तआला उन इंसाननि खे बंदनि खे इंसाननि जी भलाईअ सां जोड़े छॾियो आहे. ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान बि आहे त ख़ैरुन्नास मन यनफ़उन्नास. त
तव्हां में बहितरीनु इंसानु उहो आहे जेको इंसाननि जे लाइ नफ़े वारो हुजे, फ़ाइदे वारो हुजे, जेको इंसाननि खे फ़ाइदो पहुचाए, उहो बहितरीनु इंसानु आहे। इहा बि हिकिड़ी इबादत आहे। असांजे इस्लाम जे अंदरि निमाज़, रोज़ो, ज़कात, हज सां गॾोगॾु कुझु उहे इबादतूं अलाह तबारक व ताला जोड़े छॾियूं आहिनि जिन जो तालुक़ु मुआशिरे सां आहे। मिसाल तौर ते कंहिं शख़्स रोज़ो तोड़े छॾियो, हाणे उन रोज़े तोड़ण उन बंदे जो जेको कफ़ारो हूंदो, अलाह तबारक व ताला इहा ॻाल्हि कई क़ुर मजीद जे अंदरि ऐं अहादीस में इहा शइ मिले थी पई त या त उहे 60 रोज़ा रखे या 60 मिस्कीननि खे खाधो खाराए। इहो इंसाननि जी ख़िदमत जो जेको तालुक़ु आहे अलाह तबारक व ताला इबादत सां जोड़े छॾियो आहे। हुन रोज़ो टोड़ियो आहे, रोज़े टोड़ण सां गॾोगॾु अलाह तबारक व ताला उनजे साम्हूं 3 ऑप्शन रखिया आहिनि, या त तूं मुसलसल 60 रोज़ा रख, या त कंहिं कैदीअ खे आज़ादु करे। हाणे मौजूदा हालात जे अंदरि जेकॾहिं को मज़लूम आहे, को मुहताज आहे, को ग़रीब आहे, कंहिं ज़ुल्म ॾाढ जे करे उनखे जेल में विधो वियो आहे, त उहो जंहिं रोज़ो टोड़ियो अलाह तबारक व ताला उनखे हुकुम ॾिनो आहे त या त रोज़ा रखे या कंहिं कैदीअ खे आज़ादु कराए। ऐं जेकॾहिं इहो बि नथो करे सघे त 60 मिस्कीननि खे खाधो खाराए। इहा ख़िदमत ख़ल्क़ जो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे, तसवुरु आहे, जेको अलाह तबारक व ताला असांजी इबादत जे अंदरि शामिल करे छॾियो। इबादत असांजी तेसीं ताईं क़ाबिल क़बूल न थींदी जेसीं ताईं असां ॿियनि इंसाननि सां, ॿियनि इंसाननि जी भलाई न सोचींदासीं। ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेको फरमायो ख़ैरुन्नास मन यनफउन्नास, तव्हां में बहितरीनु इंसानु उहो आहे जेको ॿियनि इंसाननि खे नफ़ो पहुचाए, फ़ाइदो पहुचाए। बिल्कुलु। ऐं जीअं तव्हां चई रहिया आहियो 60 रोज़ा या 60 माण्हुनि खे मानी खाराइण, इते जॾहिं इन्हनि ॿिन्हिनि शयुनि खे कनेक्ट कजे थी, असां जॾहिं रोज़े जी ॻाल्हि कंदा आहियूं रहमतुल्लाह साहब, केॾो एतिराम सां, केतिरी फ़ज़ीलत सां ऐं केतिरनि उन जे सवाबनि जी ॻाल्हि कंदा आहियूं। ऐं उन रोज़े जे बराबरि छा कयो वियो कि हिकु इंसान खे मानी खाराइण। सुभान अल्लाह। सो ख़िदमत ख़ल्क़ ईअं मौजूदु आहे दीन में, ख़िदमत ख़ल्क़ ईअं मौजूदु आहे इस्लाम में, अगरि असां सही नज़र सां ॾिसूं त। अच्छा, हिकु ॿी ॻाल्हि रहमतुल्लाह साहब, त असां जॾहिं ख़िदमत ख़ल्क़ जी ॻाल्हि कयूं था या जीअं त मानी खाराइण जी ॻाल्हि कई, असां वटि हिकु सुठी प्रैक्टिस आहे अल्हम्दुलिल्लाह। ख़ुशी बि थींदी आहे ॾिसी, कराची में रहण वारा माण्हू अक्सर बेशितर ज़रूरु ॾिसंदा हूंदा त असां वटि दस्तरख़ाननि जो हिकु जेको सिस्टम आहे उहो हूअं बि हलंदो रहंदो आहे, पर रमज़ान में बिल्कुलु माहौल आहे उहो रमज़ाननि में 4 गुना वधीक 10 गुना वधीक शायदि वधी वेंदो हूंदो। पर जॾहिं रमज़ान मुबारक जो महीनो जीअं जीअं ख़तमु थींदो आहे, ईअं ईअं इहो सिस्टम या इहो माहौल बि असांखे घटिजंदड़ नज़र ईंदो आहे। इन हवाले सां चाहींदमि तव्हांजा लफ़्ज़ रखजो। अल्लाह तबारक व ताला क़ुर मजीद में सूरह मुदस्सर नाज़िल कई आहे। उन सूरह मुदस्सर जे अंदरि जीअं असां गुफ़्तगू कयूं था, अल्लाह तबारक व ताला जन्नतिन ऐं जहन्नुमनि जी गुफ़्तगू जेका उहा ज़िक्र कई आहे। जन्नती जहन्नुमनि खां सुवाल कंदा त तव्हां जहन्नुम में छो आया आहियो, ऐं उहे जवाबु ॾींदा त लम नक मिनल मुसल्लीन, असां निमाज़ी न हुआसीं ऐं मिस्कीननि खे खाधो न खाराईंदा हुआसीं। यानी निमाज़ सां गॾोगॾु मिस्कीननि खे खाधो खाराइण बि अहम शइ आहे। ऐं क़ुर मजीद जे अंदरि अल्लाह तबारक व तआला कई जॻहियुनि ते फरमायो आहे वयुतइमून तआम अला हुब्बिही मिस्कीनम व यतीमम व असीरा। इहे अल्लाह तबारक व तआला मिस्कीन, मोहताज, ग़रीबनि, यतीमनि खे खाधे खाराइण जी तरग़ीब ॾिनी आहे। हिकिड़ो नुक़्तो हिते मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन मिस्कीन, यतीम, मोहताज ऐं खाधे खाराइण जे अंदरि कंहिं रिलीजन खे अल्लाह तबारक व तआला फोकस न कयो आहे। जेको बि मिस्कीन आहे, जेको बि मोहताज आहे, जंहिंखे बि बुख लॻल आहे, अल्लाह तबारक व तआला इहा ॻाल्हि कई आहे त तव्हां उन बुखे खे जेकी बुख आहे उनखे तव्हां जेको आहे न ख़तमु करायो, उनखे खाधो खारायो। यानी इस्लाम असांखे इहा तालीम ॾिनी आहे। जेको तव्हांजो सुवालु आहे त हिन रमज़ान शरीफ़ जे महीने जे अंदरि या हिन माहौल जे अंदरि असां छा कंदा आहियूं, ख़ैर ख़ैरात तमामु घणियूं कंदा आहियूं। उन जो मक़सदु इहो हूंदो आहे त असां मुस्लमाननि जे कॉन्सेप्ट जे अंदरि इहा ॻाल्हि वेठल हूंदी आहे त हिन रमज़ान जे महीने में जेकॾहिं असां नेकी कंदासीं त उन जो अजुर ऐं सवाबु ॿियनि ॾींहंनि खां वधीक मिलंदो। इन जे करे हिन महीने जे अंदरि घणा माण्हू ख़ैर ख़ैरात, सदक़ात ऐं माण्हुनि खे खाधो खाराइण, माण्हुनि जी मदद करणु हिन महीने जे अंदरि कंदा आहिनि। पर मां सम्झां थो जेकॾहिं को इंसान, को शख़्स, को फ़र्द, को पाड़े वारो, को रिश्तेदार, को भाउ, को भेण तव्हांजे ख़ानदान जो
फ़र्दु आहे, जेकॾहिं उहो मुहताज आहे त तव्हांखे पोइ रमज़ान जो इंतज़ारु न करणु घुरिजे। उन शख़्स जी, उन फ़र्द जी, उन मौक़े महल ते तव्हां मदद कंदो त तव्हांखे अल्लाह तबारक व ताला ओतिरो ई अजुर ऐं सवाबु ॾींदो। पर हिन रमज़ान सां अल्लाह तबारक व ताला इन करे इन ॻाल्हियुनि खे न जोड़ियो आहे। असांजे माण्हुनि इन शइ खे रमज़ान सां जोड़े छॾियो आहे त ज़कात बि रमज़ान में कढणी आहे, सदका ख़ैरात बि रमज़ान में ॾियणा आहिनि, जॾहिं त इहो कॉन्सेप्ट इस्लाम जे उसूलनि जे ख़िलाफ़ु आहे। उहो इन जे करे मां तव्हांखे नंढो मिसाल ॾियां, जेकॾहिं कंहिं मुस्लमान जे मथां ज़कात फ़र्ज़ु थी आहे मुहर्रम जे महीने में, मुहर्रम खां मुहर्रम, त पोइ उहो मुहर्रम में ज़कात कढंदो, रमज़ान जो इंतज़ारु न कंदो। जेकॾहिं रमज़ान जो इंतज़ारु कंदो त उहो अल्लाह तबारक व ताला जे नाफ़रमानी में शरीक थी वेंदो। जहिड़े तरीक़े सां मिसाल तौर ते असांजे निमाज़ जो वक़्तु थी वियो ज़ुहर जो, असां ज़ुहर जी निमाज़ न पढ़ीसीं, इशा जी बि न पढ़ीसीं, वक़्तु गुज़ारे करे ॿियनि वक़्तनि ते पढ़ीसीं, त अहिड़े तरीक़े सां जंहिं लम्हे में, जंहिं मौक़े ते तव्हांजे मथां सदकात ख़ैरात ज़कात फ़र्ज़ु थी वञनि, तव्हां उन महीने उन मौक़े महल तव्हां जेकॾहिं ज़कात अदा कंदो त अजुर ऐं सवाबु तव्हांखे मिलंदो। असांखे रमज़ान जो इंतज़ारु न करणु घुरिजे। रमज़ान जे अंदरि हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिन महीने जे अंदरि तमामु घणो सदको ऐं ख़ैरात ॾींदा हुआ, माण्हुनि जी मदद कंदा हुआ। इन जो मतिलबु इहो बि न आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिनि महीननि में रोके छॾींदा हुआ, शवाल ऐं रमज़ान में रोके करे वरी रमज़ान में ॾींदा हुआ, न, उहो कंटिन्यू उहो सारो सिस्टम हलंदो हुयो, तरीक़ेकार हलंदो हुयो। पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा किराम अहल बैत अतहार इहे सभु जेके रमज़ान जे महीने अंदरि तमामु घणा सखी थी वेंदा हुआ ऐं माण्हुनि जी तमामु घणी मदद कंदा हुआ। इन जो मतिलबु इहो इन तरीक़े सां आहे त उन्हनि ॾींहंनि में, उन्हनि महीननि में ज़कात खे रोके रमज़ान ताईं माण्हुनि खे जेको आहे मुहताज न बणाइजे। जेका शइ, जेका ख़िदमत जंहिं मौक़े जे महल तव्हांखे करणु घुरिजे उन ते करणु घुरिजे त बहितरु आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। जीअं तव्हां बि रहमतुल्लाह साहिबु तव्हां बि फ़रमायो त कंहिं ॿिए खे मुनाफ़ो पहुचाइणु, आसान लफ़्ज़ मां इस्तेमालु कयो, सही लफ़्ज़ बेशक तव्हां वटि हूंदा, तव्हां स्कॉलर माण्हू आहियो, पर कंहिं माण्हू खे उनजी तकलीफ़ दूरि करणु, उनजी परेशानी दूरि करणु, उहा वधीक बहितरु आहे। मुंहिंजे दीन में जेको इशारो ॾिनल आहे उहा वधीक बहितरु आहे कंहिं ज़कात खे कंहिं महदूद वक़्त जे लाइ रोके रखणु। शायदि उनखां वधीक सवाबु हो ॾियण वारो रब्बे करीम आहे, उहो हुनजे दर ते को बि ईअं ख़ाली नथो वञे, उहो ॾेई रहियो आहे, हू खोले ॾेई रहियो आहे, हुन वटि कोई हिसाबु कोन्हे तव्हांजे लाइ ॾियण जे लाइ। सो कहिड़ी ख़बर त जंहिं वक़्तु जंहिं माण्हू खे तव्हां उनजी मदद कयो था, उनजे दिलि मां छा आह निकिरी रही आहे, छा दुआ निकिरी रही आहे, ऐं उहा दुआ कंहिं तरीक़े सां पहुची रही आहे। सुभाणे अल्लाह, खोड़ सारे इंशाअल्लाह इन हवाले सां पंहिंजी ट्रांसमिशन में खोड़ सारियूं ॻाल्हियूं रखंदासीं, पर गॾोगॾु मुंहिंजा भाउर हिते मूंसां गॾु मौजूदु आहिनि, मां चाहियां थी त उन्हनि जी आवाज़ बि शामिलु थिए। असां गॾु मोहम्मद उमर खलीली साहबनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, जनाब खे गुज़ारिश है त असांजी ट्रांसमिशन में पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। डरियो हाँ थो पे अखियुनि में बि पाणी, ॾुखिया मदीने मां करण मोकलाणी, ॾुखिया मदीने मां करण मोकलाणी। डरियो हाम थो पए अखियुनि में बि पाणी, ॾुखिया मदीने मां करण मोकलाणी, ॾुखिया मदीने मां करण मोकलाणी। सुबुह शाम वेही रोज़े जे साम्हूं, दिली हाल दिल सां सारा सलामो, सारा सलामो। जुदाई कढे थी इजो ह्यां हाणे, ॾुखिया मदीने मां करण मोकलाणी, ॾुखिया मदीने मां करण मोकलाणी। ॾिसी जेके आया बरकत नज़ारा, हूंदी त
टांग तिन खे वञण जी दुबारा वञण जी दुबारा हींअर मोटां पियो ऐं अचां शल सुभाणे ॾुखिया मदीने मां करण मोकिलाणी सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह. असां सां गॾु मोहम्मद ज़ीशान कादरी साहब बि तशरीफ़ फरमा आहिनि. मां चाहियां थी त हिन हिस्से में जनाब जो आवाज़ बि शामिल थिए. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. ज़ीशान कादरी साहब. सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हो बीका बिन शय घुर्जे बीका बिन शय घुर्जे हो बीका बिन शय घुर्जे सामूं अखड़ न जे सरकार जो रोज़ो हुजे हो सामूं अखड़ न जे महबूब जो रोज़ो हुजे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह. हाँ हो सब दर्द खोल बावनी सब दर्द खोल बावनी दिल बर जे सामूं सब दर्द खोल बावनी आका जे सामूं राड़ियूं कबियूं त रोज़े अतहर जे सामूं राड़ियूं कबियूं त रोज़े अतहर जे सामूं हो दुनिया में खोड़ माण्हू दुश्मन खणी अथम हो दुनिया में खोड़ माण्हू दुश्मन खणी अथम पर निधन को त आऊं नाया आखिर धणी अथम हो निधन को त आऊं नाया आखिर धणी अथम पोरोई पुकार बो पंहिंजे रोई पुकार बो पंहिंजे मदनिया जे सामूं राड़ियूं कबियूं त रोज़े
अत है जे साम्हूं सब दर्द खोल बावनी सब दर्द खोल बावनी आका जे साम्हूं राड़ियों कबियूं त रोज़े अत है जे साम्हूं हो दामन हथन में आहे मिठड़े हुजूर जी हो दामन हथन में आहे मिठड़े हुजूर जी हो मिलंदी जिथां महेसर माफ़ी कुसूर जी हो मिलंदी जिथां महेसर माफ़ी कुसूर जी ही गुलामे नबी असाइल ही गुलामे नबी असाइल गोहर जे साम्हूं राड़ियों कबियूं त रोज़े अत है जे साम्हूं सब दर्द खोल बावनी आका जे साम्हूं राड़ियों कबियूं त रोज़े अत है जे साम्हूं। सुभान अल्लाह। ट्रांसमिशन में वक्त है ब्रेक जो नाज़रीन तहां से मुलाकात कयूं था कुछ ही देर में सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सगत तव्हां सभिनी साम्हूं हिकु दफ़ो ॿीहर हासिल ट्रांसमिशन जे हिन हिसे में हिकु ॿिए साथी असांखे जॉइन कयो आहे। असां सां गॾु आजिद अली कासमी साहब आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे। भलीकार तव्हांखे ट्रांसमिशन में ॻाल्हि ख़िदमत ख़ल्क़ जी थी रही आहे, ॻाल्हि उन इबादत जी थी रही आहे जंहिंजो सही तरीक़ो ॻोल्हण जी मां ऐं तव्हां गॾिजी कोशिशि करे रहिया आहियूं। रहमतुल्लाह साहब, जॾहिं ख़िदमत ख़ल्क़ जी ॻाल्हि कजे थी, कुझु देरि पहिरीं जिन तमामु अमल जी असां ॻाल्हि कई उहा बेशक त असांखे काफ़ी सारा माण्हू नज़र ईंदा आहिनि, कंदा बि आहिनि, ख़ुसूसन रमज़ान मुबारक जे महीने में नज़र बि ईंदा आहिनि असांखे। हिकु उहा ख़िदमत, ॿियो कुझु ख़िताब में इहो ईअं ॿुधियो, कुझु फ़रमान में मां ईअं ॿुधियो त उहा ख़िदमत जेका मुआशिरे लाइ कई वञे। हीअ त तव्हां इंडिविजुअल कंहिंखे बुख लॻी, कंहिंखे कपिड़े जी ज़रूरत पई, कंहिंखे कंहिं शइ जी ज़रूरत पई, कंहिंजी का परेशानी आहे उहा दूरि थी वई। मुआशिरे जी ख़िदमत जंहिंजो मिसाल ॾाढो ख़ूबसूरत हिकु अलामा साहिबु ॾिनो ऐं मां उनखे कोट करणु चाहियां थी पंहिंजी ट्रांसमिशन में त जीअं नॉर्मली तव्हां हिकु चकी हलाईंदा आहियो, उहा अटो कीअं छॾींदी आहे, गोल गोल चारो तरफ़ बराबरि छॾींदी रहंदी आहे, पर उन ई चकी खे अगरि तव्हां सिर्फ़ु महदूद करे छॾियो त उहा जॾहिं घुमे त हिकु तरफ़ अटो ॾे, ॿिए तरफ़ अटो न ॾे। मुआशिरे जी हालात बि का जेके अॼुकल्ह हालात आहिनि मुख़्तलिफ़ न आहिनि। तव्हांजा लफ़्ज़ रखंदासीं। मुंहिंजो इन हवाले सां थोरो मुख़्तलिफ़ व्यू आहे जी। उहो इन हवाले सां त असांखे दीन इस्लाम जेका तरग़ीब ऐं असांखे अहमियत ॾियारे थो, सभ खां पहिरियों अल्लाह तबारक व ताला असांखे चए थो त जेकॾहिं ख़ैर ख़ैरात सदक़ात शुरू कयो था पंहिंजे घर खां शुरू कयो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो फ़रमान आहे त जेकॾहिं तूं लुक़्मो पंहिंजे घरवारी जी वात में विझे थो इहो बि सदको आहे। सुभान अल्लाह। ऐं उन खां पोइ घर खां ॿाहिरि ईंदो त तव्हांजा जेके क़रीबी रिश्तेदार हूंदा, क़ुरान ज़्यादातर असांखे मुआशिरे जी ख़िदमतुनि जे लाइ जेके असांजा ज़्यादा क़रीबी रिश्तेदार आहिनि उन्हनि जे हक़ जी असांखे तलक़ीन कई आहे। ज़िल क़ुरबा यानी भाइर हुजनि, भेनरूं हुजनि, क़रीबी
ऐं उन खां पोइ पाड़े जे अंदरि जेको जंहिं माण्हुनि जो घरु तव्हांजे घर जे वेझो हुजे उहो वधीक हक़दार आहे। हक़दार उन खां पोइ उहो माण्हू तव्हांजो वधीक हक़दार आहे ख़ैरात जो, जेको तव्हांजे मुहले में रहे थो, तव्हांजे शहर में रहे थो। इहे अल्लाह तबारक व तआला ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी असांजे मथां जेके आहिनि अहकामात आहिनि या तालीमात आहे, जेकॾहिं असां इन पैटर्न ते हलंदासीं त असांजे मुआशिरे जे अंदरि गुरबत बि ख़तमु थी वेंदी। असां पंहिंजे घर खे छॾे करे ॿारनि बच्चनि जी तालीमात, ॿारनि बच्चनि जा हुकूक छॾे करे ऐं भेणुनि भाइरुनि खे जेके असांजा मुहताज हूंदा आहिनि उन्हनि खे छॾे करे असां ॿियनि माण्हुनि खे ॻोल्हींदा आहियूं। दीन असांखे इन शइ जी तरग़ीब नथो ॾे। दीन असांखे इहा तरग़ीब ॾिए थो, जेके तव्हांजा ब्लड रिलेशन आहिनि उहे जेकॾहिं मुहताज आहिनि त तव्हां पहिरियों सभ खां पहिरियों उन्हनि खे जेको आहे सदका ख़ैरात ॾियो, उन्हनि खे ज़कात ॾियो, उन्हनि जी मदद कयो। लाज़िम न आहे त हर शइ तव्हां ज़कात ॾियो, लाज़िम न आहे तव्हां उहा ॿिए तोहफ़ा तहफ़ ॿियो रिश्तेदारनि खे। इहे शयूं अल्लाह तबारक व तआला ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे ॿुधायूं आहिनि। ऐं असांजे मुआशिरे जे अंदरि अॼुकल्ह जेको रमज़ान शरीफ़ हले थो पियो, इन में जेकॾहिं असां ॾिसंदासीं त असांजे मुआशिरे जे अंदरि सदका ख़ैरात, ख़िदमत, ज़कात बेसूद ज़ाया कई थी वञे, बग़ैर के मक़सद जे माण्हुनि खे ॾिनी थी वञे ऐं ज़ाया थिए थी। उहो कीअं, नंढिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां। माण्हू छा कंदा आहिनि, जेकॾहिं कंहिं शख़्स जी कंहिं फ़र्द जे मथां ज़कात आइद आहे, ज़कात थिए थी पई, ₹1,00,000 उहो ज़कात कढे थो पियो त उहो छा थो करे, पंहिंजे घर जे ॿाहिरां लंबी डिघी माण्हुनि जी लाइन खड़ी करे थो ऐं उन्हनि खे 500 हज़ार ॾिए थो पियो। शरीयत इन शइ जो हुकुम नथी ॾिए। शरीयत असांखे इहा तालीम ॾिए थी पई त सभ खां पहिरियों पंहिंजे ख़ानदान में ॾिस, को मुहताज आहे त उहो पूरी जे पूरी ज़कात उन फ़र्द खे ॾे। सही। जेकॾहिं 1 करोड़ बि तुंहिंजो मिले थो ऐं ज़कात जेकॾहिं ॾींदे त उन शख़्स खे ॾे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी इहा तालीम आहे त मुआशिरे जे ग़रीब माण्हुनि खे इन तरीक़े सां मदद कजे। ईअं न त तव्हां माण्हुनि खे हर साल पंहिंजो दरवाज़े जो इशारो ॾियो त हर साल हितां मूंखे 1000 मिलंदो आहे, हिते अचां। शरीयत असांखे इहा चए थी त तव्हांखे माण्हूअ खे मुआशिरे जे अंदरि पंहिंजे पेर ते बीहारियो, उनखे 5 लख 10 लख जेका ज़कात बीहे थी तव्हां उनखे ॾियो। उहो आईंदा साल उहो पाण ज़कात कढण जे मुस्तक़ थी वेंदो। मुआशिरे मां हिकिड़ो ग़रीब माण्हू, ग़रीब जेको मुहताज माण्हुनि जे आॾो हथु फैलाईंदो उहो न ईंदो। सही। शरीयत असांखे इहा थी चए। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे आॾो हिकिड़ो वाक़ियो अचे थो पियो। हिकिड़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे आॾो हिकिड़ो शख़्स आयो, अल्लाह जा रसूल मां खां रोज़ो टुटी पियो आहे, मां रोज़ो टोड़े विधो आहे, हाणे छा कयां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइश त 60 रोज़ा रख मुसलसल। उन चयो अल्लाह जा रसूल मां जवान माण्हू मूंखां त रोज़ा हीअ मुश्किल सां थो रखी सघां, हू के 60 रोज़ा कीअं रखंदुसि। उन चयो 60 नथो रखी सघे त कंहिं कैदीअ खे आज़ादु कराए। चए अल्लाह जा रसूल मूंखे एतिरी सघन आहे जो मां कैदीअ खे आज़ादु करायां। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चयसि त भला तूं 60 माण्हुनि खे खाधो कराए। चए अल्लाह जा रसूल उहा बि सघ मूं वटि न आहे। नबी सिंह चए वेही रह। झट खां पोइ हिकिड़ो साहबी आयो, 2 टोकरा वॾा, जीअं हीअ तव्हांजो आहे एॾा वॾा टोकरा खारकुनि जा खणी आयो, नबी सिंह जिन जे आॾो रखी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो उहो साहिल किथे आहे। उन चयो त अल्लाह जा रसूल मां हिते आहियां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हीअ 2 टोकरा खणी करे 60 माण्हुनि में तक़सीम कर। उन साहिबीअ चयो त अल्लाह जा रसूल हिन मदीने में मूं खां वधीक को ग़रीब न आहे। नबी सिंह छा चए, तूं ई खाई सघ। यानी हिकिड़े फ़र्द खे अल्लाह तबारक व तआला जे पैगंबर एतिरो ॾिनो जो हू पंहिंजे पेरनि ते बीहजी वञे ऐं गुरबत उनजी ख़तमु थी वञे। पर असांजे मुआशिरे जे अंदरि हाणे रमज़ान शरीफ़ में ख़ैर ख़ैरात सदकात जेको असां अहिड़े तरीक़े सां कयूं था उहा ज़ाया वञे थी पई। को ग़रीब माण्हू आहे, असां पंहिंजे मुआशिरे में ॾिसूं उहे अञा ताईं उहे ई ग़रीब माण्हू आहिनि, उन्हनि जे अंदरि गुरबत ख़तमु न आहे थी। गुरबत तॾहिं ख़तमु थींदी जॾहिं असां इस्लामी तालीमात मुताबिक़ अमल कंदासीं। ज़कात उन माण्हुनि खे मुस्तक़ माण्हुनि खे ॾींदासीं। उन मुस्तक़ माण्हुनि ताईं जॾहिं ज़कात पहुचंदी त उहे अॻिले साल पाण ऑटोमेटिकली ज़कात कढंदा, पाण मुस्तक़ थी वेंदा। मुआशिरे जे अंदरि गुरबत जो रेशियो जेको आहे उहो ख़तमु थी वेंदो। पर अॼु असां जेको इहो तरीक़ो ॾिसूं था, इहो तरीक़ो न दीन जो आहे, न इस्लाम जो आहे, न मुआशिरती तौर जो आहे। कंहिं माण्हू खे तव्हां 5 रुपया ॾियो, 100 रुपया ॾियो, 200 ॾियो, उहो कुझु बि आदी थी वेंदो, आदी मुजरिम थी वेंदो, उन मां गुरबत ख़तमु न थींदी। इन जे करे शरीयत इन शइ जी, शरीयत इन शइ खे निंदे थी। अहिड़नि बेकारनि माण्हुनि खे तव्हां ख़ैर ख़ैरात न ॾियो, उहे आदी मुजरिम आहिनि। उहो मुहताज माण्हू हूंदो न, उहो चहिरे मां ई तव्हांखे नज़र ईंदो। उन मुहताज माण्हू जी तव्हां जेका न जेके मसाइल आहिनि उन जा हल कयो। शरीयत असांखे इन शइ जो हुकुम ॾिए थी पई। पर अफ़सोस सां असांजे मुआशिरे जे अंदरि इन तरफ़ तवजा न थी वञे, असां इन तरफ़ जेको आहे न गौर फिक्र नथा कयूं। बिल्कुलु। ऐं हूअं बि जॾहिं तव्हां ख़ैरियात जी ॻाल्हि कई, ज़कात जी ॻाल्हि कई, त हुकुम तव्हां रहमतुल्लाह सां वधीक तव्हां इन बारे में तव्हां रोशनी रखी सघो था। हूअं बि हुकुम त इहो ई आहे न त तव्हांखे ख़बर हुजे त उहो मुस्तक़ आहे।
उछलाइणा न आहिनि, ज़रूरतमंद ताईं पहुचाइणा आहिनि. उछलाइणा हुजनि त पोइ शायदि हुकुम कुझु ॿियो हुजे हा. सही. सो तव्हांखे उहा शइ उछलाइणी न आहे, तव्हांखे ख़बर हुजणु खपे त कहिड़ो माण्हू आहे. जीअं रहमतुल्लाह साहब फरमाए रहिया, पंहिंजे घरनि में ॻोल्हियो, घरनि खां पोइ पाड़नि में ॻोल्हियो, पोइ तव्हां निकिरी अगरि को अहिड़ो अमल कयो था, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे. मां कंहिं बि अमल जे ख़िलाफ़ु न आहियां. चवंदा आहिनि त अमलनि जो दारोमदार नियतुनि ते आहे. सो मां कंहिं बि अमल जे ख़िलाफ़ु न आहियां. ख़बर न आहे कंहिंजी क़बूलियत थी रही आहे. रमज़ान शरीफ़ त महीनो ई अहिड़ो आहे जंहिंमें त हर माण्हू जी क़बूलियत थी रही आहे. सो मां कंहिं बि शइ जे ख़िलाफ़ु न आहियां. बट एटलीस्ट जीअं रहमतुल्लाह साहब फरमाए रहिया त पंहिंजे घरनि में नज़रसानी कयो. बिकॉज़ इहो हिन वक़्तु मुआशिरे जी हक़ीक़त आहे त तव्हांजा भेण भाउर जेके घर में गोश्त अफोर्ड न करे सघंदा हूंदा, पर तव्हांजे दस्तरखाननि ते उहो गोश्त सजंदो हूंदो. सो पंहिंजे घरनि में नज़रसानी कयो, ज़रूरत इन जी आहे. ॿ भाउर मुंहिंजा असां सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि. हिन जो आवाज़ु शामिलु करणु चाहियां थी. असां सां गॾु आजिद अली कासमी साहबनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि. जनाब जो आवाज़ु ट्रांसमिशन में रखंदासीं. जी, बिस्मिल्लाह रहमान रहीम. सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह. महबूब मदीने घुरायो, मूंखे सिकड़ी घणो वसतायो, मूंखे सिकड़ी घणो वसतायो. महबूब मदीने घुरायो, मूंखे सिकड़ी घणो वसतायो, मूंखे सिकड़ी घणो वसतायो. रोई रोई कयो ही हाला, हिते थी वियो जीअणो जंजाला. रोई रोई कयो ही हाला, हिते थी वियो जीअणो जंजाला. ओ हिन साल करम फरमायो, ओ हिन साल करम फरमायो. महबूब मदीने घुरायो, मूंखे सिकड़ी घणो वसतायो, मूंखे सिकड़ी घणो वसतायो. तुझे दर ते अचां हिक भेरो, कयो दर्दन दिल में देरो. तुझे दर ते अचां हिक भेरो, कयो दर्दन दिल में देरो. दिल बर दरगन खां जान बचायो, दर्दन खां जान बचायो. महबूब मदीने घुरायो, मूंखे सिकड़ी घणो वसतायो, मूंखे सिकड़ी घणो वसतायो. महबूब मदीने घुरायो, मूंखे सिकड़ी घणो वसतायो, मूंखे सिकड़ी घणो वसतायो. जेवाग नवरदी दिल बर, मरी वेंदो एजाज़गी मगर. जेवाग नवरदी दिल बर, मरी वेंदो एजाज़गी मगर. उहो अर्ज़ अगाई अकायो, इहो अर्ज़ अका अगायो. महबूब मदीने घुरायो, मूंखे सिकड़ी घणो वसतायो, मूंखे सिकड़ी घणो वसतायो. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. जॾहिं बि दुआउनि जी ॻाल्हि थींदी आहे रहमतुल्लाह साहब, असां नॉर्मली इहो ई ॿुधंदा आहियूं त तव्हांजी दुआ न पई क़बूल थिए त शायदि इन में बहितरी हूंदी, या उन जे एवज़ जो त ख़ुदा ताला कॾहिं बि दुआउनि खे रद्द नाहे कंदो, त उन जे एवज़ तव्हांखे इन खां घणो कुझु वधीक मिली रहियो हूंदो.
पर उनजो हिकु मुख़्तलिफ़ पहलू मूंखे हिकु ॿियो नज़र आयो त जॾहिं तव्हां दुआ घुरो था ऐं उन में थोरी सी देरि थी रही आहे, उहा देरि थी रही आहे, उहा देरि थी रही आहे, तव्हां घुरी रहिया आहियो, तव्हां अञा गिड़गिड़ाए रहिया आहियो, त ईअं किथे ॿुधण में आयो त कॾहिं कॾहिं मालिक खे कंहिं माण्हू जो घुरण बि वणंदो आहे, उहो अंदाज़ बि वणंदो आहे, कॾहिं गिड़गिड़ाइण जो अंदाज़ बि वणंदो आहे, तॾहिं हुन में थोरी सी देरी थी रही हूंदी आहे। पर उहो रबे करीम आहे, उहो करम करण वारो आहे, उन जे एवज़ खोड़ कुझु थी रहियो हूंदो आहे, पर उन बाने जो अंदाज़ कुझु अहिड़ो हूंदो आहे जो मालिक खे वणी रहियो हूंदो आहे। सो जॾहिं बि तव्हांखे लॻे थो त तव्हांजी का दुआ नथी क़बूल थिए त ईअं न सम्झो त क़बूल नथी थिए, ॿियूं खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके तव्हांजे लाइ बहितर थी रहियूं आहिनि। ऐं उन कंसिस्टेंसी खे, इहो हाणे त साइंस बि इनखे मञे थी, पर उन कंसिस्टेंसी खे छॾियो बि न, बिकॉज़ उहा ई रबे करीम खे तव्हांजी वणी रही आहे। असां सां गॾु मोहम्मद उमर साहिबु तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि जी तरफ़ बि वञणु चाहियां थी। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे गुज़ारिश कंदमि त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हिन मिठे रमज़ान में, हिन मिठे रमज़ान में को दिल रुबा दर्शन करा, अर्ज़ बुध आजिज़ संदो को सवाल साइल जो अघा, अर्ज़ बुध आजिज़ संदो को सवाल साइल जो अघा। तू मिली जहरात में, सारात शब बारात आ, तू मिली जहरात में, सारात शब बारात आ, रोज़ा तरावी हो नमाजा, रोज़ा तरावी हो नमाजा, सब जागा साभ प्या, अर्ज़ बुध आजिज़ संदो को सवाल साइल जो अघा, अर्ज़ बुध आजिज़ संदो को सवाल साइल जो अघा। उम्मत सजी एलाज़ तोखे दाइम करे थी दिल रुबा, उम्मत सजी एलाज़ तोखे दाइम करे थी दिल रुबा, रहम कुल बरहाल मां, रहम कुल बरहाल मां, ए रहम वारा रहनुमा, अर्ज़ बुध आजिज़ संदो को सवाल साइल जो अघा, अर्ज़ बुध आजिज़ संदो को सवाल साइल जो अघा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ट्रांसमिशन में वक्त है ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कंदासीं कुछ ही देर में सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार तव्हां सभिनी खे सलाम रमज़ान में। कुझु ॿियनि साथियुनि जॉइन कयो आहे असांखे हिन ट्रांसमिशन जे हिन हिसे में जॉइन कयो आहे मोहतरमा बुशरा अरशद साहिबा, ऐं उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कयो आहे सैयदा एमन हुसैनी साहिबा असांखे जॉइन कयो आहे। इंशाअल्लाह कुझु ई देरि में हिननि जी आवाज़ पंहिंजी ट्रांसमिशन में रखंदासीं। ॻाल्हि जो मूंखे लॻे थो वराए सां जेको तसलसल जेको छॾियो हो उतां ई वराए सां रहमतुल्लाह साहिबु शुरू कजे त दुआ जी ताक़त, दुआ में क़बूलियत जी ताख़ीर, इहे डिफरेंट पहलू आहिनि दुआ खे सम्झण जा। जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान आहे त दुआ मुखुल इबादत, दुआ जेका आहे इबादत जो मग़ज़ आहे, निचोड़ आहे। ऐं असांजे मुआशिरे जे अंदरि असां शिकायतूं कंदा आहियूं, असां जेके बि मुस्लमान आहियूं चवंदा आहियूं त असां दुआऊं घुरी थकी पिया आहियूं, दुआ क़बूल छो नथी थिए। इन जो हिकिड़ो रीज़न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे ॿुधायो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त हिकिड़ो शख़्स हुजे जेको डिघो सफ़र करे आयो हुजे, काबतुल्लाह शरीफ़ वटि पहुतो हुजे, उन जा कपिड़ा जेकनि गर्द आलूद हुजनि, मिटी लॻल हुजे ऐं थकावट उन जे जिस्म जे मथां, चहिरे जे मथां ज़ाहिर थिए उन जा असरात, ऐं काबतुल्लाह शरीफ़ जे गिलाफ़ खे चिंबड़ी करे अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरे, या रब या रब,
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो मतअमुहु हरामुन, उन शख़्स जो खाधो हराम जो, मशरबु हरामुन, उन शख़्स जो पीतो हराम जो, वग़ुज़िया बिल हराम, उनजी पूरी जेका परवरिश थी उहा हराम ते थी। फ़अन्ना युस्तजाबु लहू, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त अल्लाह तबारक व तआला चए थो पोइ इन बंदे जी मां दुआ कीअं क़बूल कयां जंहिंजो खाधो हराम जो, पीतो हराम जो, लिबास हराम जो, उनजी पूरी परवरिश जेका आहे हराम ते थी आहे, उनजी दुआ कीअं क़बूल थिए। इते असां मुस्लमाननि जे लाइ हिकिड़ो मेन नुक़्तो अहम इहो आहे त हिते ईअं त न आहे जो असांजूं जेके दुआऊं क़बूल नथियूं थियनि, उन दुआउनि जे रद्द थियण जो मेन कारण ही बि आहे जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे ॿुधायो आहे। असां पंहिंजे खाधो खुराक, पंहिंजी मईशत, पंहिंजी तिजारत, पंहिंजे कारोबार, पंहिंजे बिज़नेस, सभिनी शयुनि ते नज़र विझूं। करप्शन त न आहे, किथे चोरी त न आहे, किथे डकैती त न आहे, नाजाइज़ जेको असां पंहिंजो सरमायो पंहिंजो औलाद खे खारायूं त नथा। जेकर नाजाइज़ खाराईंदासीं त पोइ उन शख़्स जी दुआ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त उन शख़्स जी दुआ क़बूल न थींदी। ऐं असां ॾिसंदा आहियूं हज़ारे लखे किरोड़े माण्हू काबतुल्लाह शरीफ़ ते हज उमिरे में हूंदा आहिनि ऐं हज़ारे माण्हू जेके आहिनि दुआउनि जे अंदरि शरीक हूंदा आहिनि ऐं दुआऊं क़बूल न वेंदियूं आहिनि। रीज़न तलाश कजे त रीज़न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे ॿुधाए छॾियो। जेकॾहिं असांजो खाधो पीतो परवरिश पूरी हलाल ते आहे, मां नथो सम्झां त असांजी का दुआ अल्लाह तबारक व तआला रद्द कंदो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिकिड़ी हदीस बि आहे, क़यामत वारे ॾींहुं बंदे खे पेश कयो वेंदो ऐं उनखे चयो वेंदो त हीउ जेको बि पहाड़ नेकियुनि जो नज़र अचे थो, इहे तुंहिंजूं सभु तुंहिंजूं नेकियूं आहिनि। हू चवंदो परवरदिगार मां एॾियूं नेकियूं त कयूं ई त न हुयूं, मुंहिंजे हीअ नेकियूं कॾहिं आयूं? अल्लाह तबारक व तआला चवंदो जेके दुनिया में जेके तूं मूंखां दुआऊं घुरंदो हुएं, जेके तुंहिंजे हक़ में बहितर हूंदियूं हुयूं उहे तोखे ॾींदो वियो हुयुसि, ऐं जेके तुंहिंजे हक़ में दुनिया में बहितर न हुयूं उहे साइड करे रखंदो वियुसि। ऐं हीअ अॼु वॾो पहाड़ थी वियो आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला जेका बि असां दुआ घुरंदा आहियूं या त दुनिया में मिलंदी आहे या आख़िरत में मिलंदी आहे। दुआ कॾहिं बि रायगा असांजी न वेंदी। ऐं जेका न मिलंदी आहे उनजो रीज़न आहे जेकर को नंढो ॿारु हुजे, बिल्कुलु मासूम ॿारु हुजे, उहे छुरीअ में हथु विझे, असां वॾा छा कंदा आहियूं उनखे रोकींदा आहियूं, तुंहिंजो हथु कपिजी वेंदो। बिजलीअ में हथु विझंदो उनखे रोकींदा आहियूं, हू रड़ियूं कंदो आहे, रोईंदो आहे, हू सम्झंदो आहे मुंहिंजो भलो आहे, पर असांखे ख़बर आहे त हिन में हिन जो नुक़सानु आहे, हिन में हिन जो भलो न आहे। छुरीअ में हिन जो हथु कपबो। अहिड़े तरीक़े सां जेके दुआऊं असांजूं क़बूल नथियूं थियनि उन ॿार जी हरकतुनि जे करे उन तरीक़े सां मुमकिन आहे असांजे फ्यूचर जे लाइ असांजे हवाले सां अल्लाह तबारक व तआला ख़बर हूंदी त हीअ दुआऊं जेकर मां क़बूल कंदुसि हिन जे लाइ नुक़सानदा साबित थियनि। इन जे करे अल्लाह तबारक व तआला खां असां जेका शइ दुआ घुरंदा आहियूं दुनिया में बि मिलंदी आहे, दुनिया में न मिलंदी आहे त उहा आख़िरत जे अंदरि ज़ख़ीरो थी करे अल्लाह तबारक व तआला असांखे क़यामत वारे ॾींहुं नेकियुनि जी सूरत में असांखे ॾींदो। त असांखे दुआऊं घुरणु न छॾणु घुरिजनि, दुआऊं घुरजणु घुरिजनि। हर वक़्तु दुआ घुरिजे, या त दुनिया में मिलंदी या त अल्लाह तबारक व तआला आख़िरत में नेकी सूरत में ॾींदो। बिल्कुलु बेशक सुभान अल्लाह। ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि। अॻियां वधंदे सां गॾु बुशरा अरशद साहिबा तशरीफ़ फरमा है, उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ई ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जज़ाकल्लाह। जो रौनक रमज़ान में लगी हुई है तो उससे काबिल की रौनक जिन लोगों ने रमज़ान देखा है वहाँ उन्हें अंदाज़ा होगा तो बहुत याद आ जाती है। बेशक। और दुआओं की बात हो रही है तो उसी हवाले से मैं दो अशर बिस्मिल्लाह पेश कर रही हूँ। काबे की रौनक, काबे का मंज़र, काबे की रौनक, काबे का मंज़र, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। देखूं तो देखे जाऊं बराबर, देखूं तो देखे जाऊं बराबर। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। काबे की रौनक, काबे का मंज़र, याद आ गई जब अपनी
खताएं अश्कों में ढलने लगी इल्तिजाएं अश्कों में ढलने लगी इल्तिजाएं रोया गिलाफे काबा पकड़ कर रोया गिलाफे काबा पकड़ कर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर मांगी है मैंने जितनी दुआएं मंजूर होंगी मकबूल होंगी मंजूर होंगी मकबूल होंगी मीज़ाबे रहमत है मेरे सर पर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा इन सिलसिले खे अॻियां वधाईंदे ज़िक्र जो सिलसिलो हली रहियो आहे अल्हम्दुलिल्लाह। असगद सैयदा ऐमन हुसैनी साहिबा तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि जो बि आवाज़ ट्रांसमिशन में रखणु चाहियां थी। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। हर वक्त तसव्वुर में मदीने की गली हो हर वक्त तसव्वुर में मदीने की गली हो और याद मुहम्मद की मेरे दिल में बसी हो और याद मुहम्मद की मेरे दिल में बसी हो। ए काश मैं बन जाऊं मदीने का मुसाफिर ए काश मैं बन जाऊं मदीने का मुसाफिर फिर रोती हुई तैबा को बारात चली हो फिर रोती हुई तैबा को बारात चली हो हर वक्त तसव्वुर में मदीने की गली हो और याद मुहम्मद की मेरे दिल में बसी हो। ए काश मदीने में मुझे मौत यूं आए ए काश मदीने में मुझे मौत यूं आए कदमों में तेरे सर हो मेरी रूह चली हो कदमों में तेरे सर हो मेरी रूह चली हो हर वक्त तसव्वुर में मदीने की गली हो।
سبحان اللہ سبحان اللہ ماشاء اللہ ماشاء اللہ. खोड़ सारियूं ॻाल्हियूं ट्रांसमिशन में थी रहियूं आहिनि, ज़िक्र ट्रांसमिशन में थी रहियो आहे. अॻियां वधंदे कुझु ॿियूं ॻाल्हियूं ज़रूरु शामिलु कंदमि जेके ट्रांसमिशन जे आगाज़ में तव्हां ई मां गॾिजी कयूं. पर ब्रेक जो वक़्तु आहे, इंशाल्लाह वापसि अची उन ते बि नज़रसानी कबी. असांजूं ॿ ख़ूबसूरत हिसो असांजो ट्रांसमिशन जो ऐं बुशरा साहिबा ऐं उन्हनि जी साहिबज़ादी असां सां गॾु हुयूं. ऐं मां चाहियां थी त ख़ाली हथ वापसि न वञनि. करशी जामिशीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे उनजो गिफ्ट हैम्पर असां वटि आहे ऐं हीअ गिफ्ट हैम्पर मां हिननि ताईं पहुचाइणु चाहियां थी, हिननि खे ॾियणु चाहियां थी. ब्रेक जी तरफ़ हलूं था. इंशाल्लाह वापसि जी खोड़ कुझु अञा सम्झण लाइ बाक़ी आहे. तव्हां सां मुलाक़ात थिए थी कुझु ई देरि में. सलाम रमज़ान में. सलाम रमज़ान, सलाम रमज़ान. सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर. टिनि ॿिनि साथियुनि असांखे जॉइन कयो आहे. टे मुंहिंजूं भेनरूं हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि. असां सां गॾु मोहतरमा सफ़ा मसूद साहिबा आहिनि जेके असां सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि. गॾोगॾु महानूर अहमद साहिबा आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि. ऐं हुन सां गॾु उमैमा शहज़ाद साहिबा आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे. तव्हां टिनी जी वॾी महिरबानी. ऐं छो त ही लास्ट ब्रेक आहे ऐं ख़बर न पवंदी आहे ट्रांसमिशन में कीअं इहे लम्हात गुज़री वेंदा आहिनि. ऐं ईअं लॻंदो आहे त जॾहिं मां ट्रांसमिशन शुरू कंदी आहियां मूंखे लॻंदो आहे खोड़ कुझु आहे, खोड़ कुझु ॻाल्हाइणो आहे, खोड़ कुझु स्कॉलर्स खां पुछिणो आहे. पर वक़्तु महदूद आहे ऐं वक़्तु जी क़दुरु कंदे, दीन बि मुंहिंजो इहो ई सेखारे थो, वक़्त जी क़दुरु कंदे मां वञणु चाहियां थी पंहिंजी भेनरुनि जी तरफ़. मां सफ़ा मसूद जी तरफ़ वञणु चाहियां थी. उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ असांजी ट्रांसमिशन में रखनि. बिस्मिल्लाह रहमान रहीम. भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगी खाली. भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगी खाली. कुछ नवासों का सदका अता हो, कुछ नवासों का सदका अता हो. दर पे आया हूँ बनकर सवाली. जो इब्ने मुर्तज़ा ने किया काम खूब है, कुर्बान ये हुसैन का अंजाम खूब है. कुर्बान हो के फातिमा ज़हरा के चैन ने, दीने खुदा की शान बढ़ाई हुसैन ने. कितनी अजीम हज़रत शबीर की है ज़ात, कितनी अजीम हज़रत शबीर की है ज़ात. मैदान करबला में शहे खुश की साल ने, मैदान करबला में शहे खुश की साल ने. सजदे में सर कटा के मोहम्मद के लाल ने, सजदे में सर कटा के मोहम्मद के लाल ने. जिंदगी ये बख्श दी बंदगी को, आबरू दीने हक की बचा ली, आबरू दीने हक की बचा ली. वो मोहम्मद का प्यारा नवासा, वो मोहम्मद का प्यारा नवासा, जिसने सजदे में गर्दन कटा ली. भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगी खाली. कुछ नवासों का सदका अता हो, कुछ नवासों का सदका अता हो. बन के आया हूँ दर पर सवाली. माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह. रहमतुल्लाह साहब तव्हांजी तरफ़ ईंदे जॾहिं ख़िदमत ख़ल्क़ जी ॻाल्हि कजे थी, असां दुनियावी या हिन वक़्त जी ज़बान में मटीरियलिस्टिक शयूं जेके आहिनि उन जे बारे में त असां बिल्कुलु ज़िक्र कयो. हिकु ख़िदमत जंहिंजो ज़िक्र करणु ॾाढो ज़रूरी आहे त माण्हुनि खे गुमराही खां बचाइणु, अल्लाह जी राह ते वठी अचणु, इहा बि ख़िदमत में शुमारु कयो वियो. इन हवाले सां चाहींदमि तव्हांजा लफ़्ज़ ट्रांसमिशन में रखजनि. नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान आहे बल्लिगू अन्नी वलो आया. जेकॾहिं तव्हां ताईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दीन जी, क़ुरान जी,
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात जी सही ॻाल्हि आहे त तव्हां अॻिते माण्हुनि ताईं पहुचायो। इहो नुबूवत जो कमु आहे। ऐं इन ॻाल्हि जे अंदरि हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तसीह कंदो हलां, असांजे मुआशिरे जे अंदरि ईअं थींदो आहे त असां सही ग़लति मौज़ू मन घड़त रिवायतूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ मनसूब करे पहुचाईंदा आहियूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो मन कज़ब अलैया मुतअम्मिदन फमक़अदुहु मिनन नार। जंहिं शख़्स ॼाणे बुझी मुंहिंजे तरफ़ कूड़ी ॻाल्हि मनसूब कई उन माण्हूअ जो ठिकाणो जहनुम आहे। इन जो मतिलबु इहो आहे त जेके माण्हू दीन जो कमु कनि था, दीन जी ख़िदमत कनि था, जेके आलिम स्कॉलर आहिनि, उहे ॻाल्हियूं अॻिते पहुचाइनि जेके अथेंटिक हुजनि, जेके क़ुरान सां साबित हुजनि, क़ुरान जी तालीमात हुजे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात हुजे। हिते नंढिड़ो मिसाल तौर ते मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजे तरफ़ मनसूब कयां, तव्हां ॻाल्हि न चई हुजे, न कई हुजे, तव्हांखे गुस्सो ईंदो, नाराज़ थींदो त मां हीअ ॻाल्हि न चई आहे, न मां इहो अमल कयो आहे, मुंहिंजे तरफ़ हीअ ॻाल्हि कीअं मनसूब थी वई आहे। त अलाह जो पैगम्बर त असां खां त वधीक आहे न, ऐं अलाह जे पैगम्बर तरफ़ का ॻाल्हि मनसूब करणु माना उन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी तरफ़ जेका बि ॻाल्हि मनसूब थींदी उहा उन जो तालुक़ु इबादत सां हूंदो, बंदगीअ सां हूंदो। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इन जे करे फरमायो मन कज़ब अलैया मुतअम्मिदन फमक़अदुहु मिनन नार, यानी जंहिं शख़्स ॼाणे ॿुझी मुंहिंजे तरफ़ कूड़ मनसूब कयो उन माण्हूअ जो ठिकाणो जहनुम आहे। त असांजे जेके बि नाज़रीन, जेके बि मुस्लमान, जेके असां हिते मौजूदु आहियूं, असां पंहिंजे मथां इहो लाज़मी करार ॾियूं त जेका ॻाल्हि असां अॻिते पहुचायूं उहा अथेंटिक हुजे, क़ुरान जी तरफ़ां हुजे या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो दलील असां वटि हुजे। ॿुधल सुधल ॻाल्हि असां जेकॾहिं असां अॻिते कंदासीं त इन जो वबाल असांजे मथां पहुचंदो, इन जी सज़ा असांखे मिलंदी। मुआशिरे जे अंदरि ईअं थींदो आहे त हीउ मैसेज आयो आहे, तव्हां अॻिते पहुचायो, हिन जो सवाबु मिलंदो। जेकॾहिं तव्हां न पहुचाईंदो त तव्हांखे अज़ाब थींदो, तव्हांखे मुसीबत ईंदी। दीन अहिड़े क़िस्म जो को बि कॉन्सेप्ट असांखे नथो ॾे। जेकॾहिं तव्हांखे चवे थो त तव्हां सही ॻाल्हि अॻिते पहुचायो, ग़लति ॻाल्हियूं अॻिते न पहुचायो। ऐं इन जे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं तव्हां चयो, असांखे दुआ बि सेखारी, रब्बि ज़िदनी इल्मा, ए परवरदिगार मुंहिंजे इल्म में इज़ाफ़ो फरमा। इल्म में इज़ाफ़ो तॾहिं थींदो जॾहिं असां क़ुरान ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे तालीमात खे वठंदासीं, उन तालीमात खे वठी करे पढ़ण जी कोशिशि कंदासीं, सम्झंदासीं त इहो हिकिड़ो बहितरीनु तरीक़ो आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ख़ुतबे जे आख़िरी लम्हे में ख़ुतबे हजतुल विदा ते जेको फरमायो बल्लिगू अन्नी वलो आया, इन मां मुराद आहे त जेको सही फ़िक्र, सही इबादतूं, सही ॻाल्हियूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जूं असांखे ख़बर पहुची आहे त असां अॻिते पहुचायूं। जेकॾहिं असांखे ख़बर न आहे त हरू भरू ॿुधल सुधल जिन ॻाल्हियुनि जे अंदरि असांखे शक शुबो हुजे उहे ॻाल्हियूं अॻिते न पहुचायूं। हिकिड़ो नंढिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां, उहो असांजे मुआशिरे जे अंदरि आम आहे। मुआशिरे जे अंदरि असांजे मुस्लमाननि खे इहो वाक़ियो पढ़ायो वेंदो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे मके में घुमनि पिया त हिकिड़ी पोड़ी औरत हुई, सामान तयारु करे उन इलाइक़े खे छॾे वञणु, ॿिए इलाइक़े में वञणु चाहे पई। उनजो मक़सदु इहो हुयो त माण्हुनि उनखे ॿुधायो त हिन इलाइक़े में, हिन ख़िते में हिकिड़ो अहिड़ो शख़्स पैदा थियो आहे जेको चए थो अलाह खां अलावा कोई माबूद न आहे, मां उनजो रसूल आहियां। उहा औरत चई पई मां पंहिंजे अबनि ॾाॾनि जो दीन कीअं छॾियां, तंहिंखां बहितर आहे त मदीनो मके खे ई छॾे हली थी वञा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उतां गुज़रिया, उन औरत खां पुछा कयूं त तव्हां काॾे था वञो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो त मां हीउ इलाइक़ो छॾे वञा थी पई। पोइ अॻिते हली उन औरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कयो त तूं केरु आहीं जेकी तूं मुंहिंसां मदद कई आहे? त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त मां उहो ई शख़्स आहियां जंहिं शख़्स खां तो मको छॾियो आहे। इहा कूड़ी मन घड़त रिवायत आहे। तारीख़ में, वाक़ियात में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सीरत में अहिड़ो वाक़ियो मिले ई नथो। त असां अहिड़े क़िस्म जा वाक़िया, उलमा हुजनि चाहे गैर उलमा हुजे, आवाम हुजे, अहिड़े क़िस्म जा गैर मुस्तनिद वाक़िया अॻिते ॿुधाईंदा आहियूं। त कोशिशि इहा करणु घुरिजे, जेकॾहिं असांखे का शइ नथी अचे, ख़ामोशी बहितर आहे। जेकॾहिं तव्हांखे अथेंटिक का शइ मौजूदु आहे, क़ुरान हदीस आहे, अहल बैत जा क़ौल साबित आहिनि, उहे पहुचायो, वरना ग़लति ॻाल्हियूं अॻिते न पहुचायो। त इहा ॻाल्हि जीअं तव्हां सुवाल कयो त इल्मु बि अलाह तबारक व तआला क़ुरान में चयो आहे ला यस्तविल्लज़ीन यअलमून वल्लज़ीन ला यअलमून, जेके ॼाणनि था ऐं जेके अणॼाण आहिनि उहे बराबरि नथा थी सघनि। जेके ॼाणनि था उन्हनि जो दर्जो अलाह जे नज़दीक तमामु वॾो आहे। ऐं इहा ॻाल्हि बि उन जे मथां आइद थिए थी, ज़िमेदारी थिए थी त सही ॻाल्हियूं अवाम ताईं, मुस्लमाननि ताईं पहुचाइनि, जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां साबित आहे। बेशक 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 ईअं ई आहे। अॻियां वधंदे सां गॾु उमैमा शहज़ाद साहिबा तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि जो आवाज़ ट्रांसमिशन में रखंदासीं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। खुला
ख़याल। सुभान अल्लाह, माशाल्लाह, बहुत खूब। ट्रांसमिशन में अञा खोड़ कुझु हो ॻाल्हाइण जे लाइ। रहमतुल्लाह साहिबु ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में खोड़ कुझु सम्झायो। ऐं इहा वाक़ई हक़ीक़त आहे त सही ॻाल्हाइण न अचे त ख़ामोशी बहितर आहे। ऐं इहो अमल करण सां चवंदा आहिनि त तव्हांजी जेका लफ़्ज़ जेको तव्हां ॻाल्हायो था, तव्हांजी जेका ज़ुबान आहे, असां माज़रत सां पर असां गुनाह या ग़लती सिर्फ़ु उनखे चवंदा आहियूं जेका फिज़िकली सरज़द थिए, पर जेके असां लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था, अगरि उन्हनि में बि का ग़लती आहे त उहो बि गुनाह आहे। ऐं इहे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेके असांखे असल में सिखणियूं आहिनि। रमज़ान मुबारक ही बाबरकत महीनो, ही रहमतुनि भरियो महीनो, ही हिकु मौक़ो असांखे मिले थो त हिन महीने में तव्हां ऐं मां गॾिजी उन्हनि शयुनि खे सिखी सघूं। तकलीफ़ कंहिं ते सिर्फ़ु हथु खणण सां न ईंदी आहे, ज़ुबान जी तकलीफ़ उन खां कई गुना वधीक हूंदी आहे। सो ज़रूरु गौर फ़िक्र इन्हनि शयुनि ते कयो। ही नमाज़ुनि जो सिलसिलो, अल्हम्दुलिल्लाह, रोज़े रखण जो सिलसिलो, तमामु शयुनि जो सिलसिलो, तमामु इबादतुनि जो सिलसिलो ॾाढो ख़ूबसूरत आहे। ख़ुदा ताला सभिनी खे नसीब करे। बेशक त हिन जा सवाब आहिनि, कई गुना वधीक आहिनि हिन महीने में, पर उहा जेका कंहिंजी दिलि जी आज़ारी करणु, कंहिं ॿिए खे तकलीफ़ ॾियणु पंहिंजे वजूद सां, मां लफ़्ज़ इस्तेमालु नथी करणु चाहियां, रब करीम आहे, सभिनी खे बख़्शे थो, मां नथी इस्तेमालु करणु चाहियां, पर जीअं रहमतुल्लाह साहिबु चयो त अगरि तव्हां ॼाण रखो था, मुंहिंजी नंढड़ी सी मासूम ॼाण मुताबिक़ मां इहो ज़रूरु सम्झां थी कंहिं ॿिए खे तव्हां तकलीफ़ पहुचाए, तव्हां सम्झो था त असां रोज़ो रखी वॾो कमु करे छॾियो, बेशक त इलाही वॾी इबादत आहे, पर उहा तकलीफ़ शायदि वधीक उनखे तकलीफ़ थी रही आहे उन मुक़ाबले में जेको तव्हां रोज़ो रखी रहिया आहियो। त ज़रूरु इन ते गौर फ़िक्र कयो। ट्रांसमिशन जे इख़्तिताम जी तरफ़ असां हली रहिया आहियूं। वॾी महिरबानी तव्हांजी, वॾी महिरबानी डॉक्टर रहमतुल्लाह अहसन साहिब सां गॾु हुजण जे लाइ। ट्रांसमिशन में उहो इल्मु जेको ख़ुदा ताला तव्हांखे ॾिनो आहे, उन मां कुझु हिसो असां ताईं पहुचाइण जे लाइ वॾी महिरबानी तव्हांजी। तमामु नाथुआ जी वॾी महिरबानी, जेके इन खां पहिरीं बि तमामु साथी असां सां गॾु हिन ट्रांसमिशन में हुआ, उन्हनि सभिनीनि जी वॾी महिरबानी। तव्हांजी वॾी महिरबानी हर रोज़ु असां सां गॾु असांजी ट्रांसमिशन में असांजो साथ ॾियण जे लाइ। गॾोगॾु करशी जामे शीरी जेके रौनक़े रमज़ान जूं जेके रौनकूं आहिनि उहे वधीक वधाए थो। करशी जामे शीरी जेको 100% ख़ालिस अर्कियात सां ठहियलु आहे ऐं उन में पाणी जो हिकु क़तरो बि करशी जामे शीरी जे शरबत में इस्तेमालु न थियलु आहे। करशी जामे शीरी जंहिंजो चवणु आहे त विरहाइण सां वधंदो आहे। सो इन ई रिवायत खे अॻियां वधंदे असां सां गॾु जेके असांजा नाथुआ हीअं तशरीफ़ फ़रमा आहिनि, तव्हां टिनी न करशी जामे शीरी जो गिफ्ट हैम्पर वेंदो। अलाह में सभु तव्हां जे लाइ ही गिफ्ट हैम्पर करशी जामे शीरी जो तव्हां सां गॾु वेंदो। इंशाअल्लाह कुझु ई देरि में रोज़े इफ़्तार जे असां घड़ियुनि जी तरफ़ असां हली रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह रोज़ो इफ़्तार तव्हां सां गॾु थींदो करशी जामे शीरी जे दस्तरख़ान ते। वरी सुभाणे गॾिजाणी कंदासीं, सुभाणे कुझु सिखण जी, कुझु सम्झण जी इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं, कुझु सही इंसान थियण जी, सही मुसलमान थियण जी, सुठो मुसलमान थियण जी इंशाअल्लाह सुभाणे बि इन ई कोशिशि में ॾींहुं गुज़ारंदासीं। इंशाअल्लाह कुझु ई देरि में मुलाक़ात कयूं था तव्हां सां करशी जामे शीरी जे दस्तरख़ान ते। आख़िर में असां सां गॾु मुंहिंजी प्यारी भेण, असां सां गॾु महानूर अहमद साहिबा आहिनि जेका तशरीफ़ फ़रमा आहे, उन्हनि जो आवाज़ शामिल कयूं था। इजाज़त ॾींदा असांखे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। दीद में हर आँख को नम देखा है मैंने, उनको तो नहीं
उनका करम देखा है। सल्ले अला नबीना सल्ले अला मोहम्मदिन। उनकी चौखट हो तो कासा भी पड़ा सजता है। उनकी चौखट हो तो कासा भी पड़ा सजता है। दर बड़ा हो तो सवाली भी खड़ा सजता है। ऐसा काम हो तो लाजिम है गुलामी पे गुरूर। ऐसा काम हो तो लाजिम है गुलामी पे गुरूर। ऐसी निस्बत हो तो फिर बोल बड़ा सजता है। ऐसी निस्बत हो तो फिर बोल बड़ा सजता है। दर बड़ा हो तो सवाली भी खड़ा सजता है। उनकी चौखट हो तो कासा भी पड़ा सजता है। उनकी चौखट हो तो कासा भी पड़ा सजता है। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।